अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम नो टेंशन में MP घोटकी स्टूडियो में हाज़िर थियो आहियां फ़कीर इलाही बख़्श सां। अॼु मां तव्हांजी मुलाक़ात सिंध जे हिकु अहम किरदार कमदार सां कराईंदुसि। हुन रियल ज़िंदगी में कमदारियूं कयूं आहिनि ऐं अॼु पुछंदासीं कमदार कालू खां, उन सां हाल अहवाल बि थींदा ऐं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं। अस्सलाम वालेकुम कमदार कालू साहब। वालेकुम अस्सलाम। अब अगड़े जो तो सलाम ॾिनो मैं। कमदार साहब कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहियो? हा बाख़ैर, तो ॿिया ख़ुशि हूं, सो बि पंहिंजे ख़र्च ते। न त हूअं ॿिया खे ॿिया ख़र्च पहुचाए वेंदा आहिनि छा, पंहिंजे ख़र्च ते ख़ुशि हुजो। एॾी कावड़ चङी कान्हे, इहा कावड़ वञी पंहिंजे हारनि ते कयो। हे तव्हां MP घोटकी स्टूडियो में टेलीविज़न वारनि वटि इंटरव्यू ॾेई रहिया आहियो। छो खोलियो अथई भाउ, छो खोलियो अथई TV MP घोटकी? ख़बर है मां घोटकी चवां पियो छा आहे? इन्ही करे खोलियो आहे त तव्हां जहिड़े माण्हुनि जा राज़ जेके आहिनि अवाम खे ॾेखारियो। छो ॾेखारियो? मां अवाम को ड्रिजां थो छा? मां अवाम जे गारो ईंदो आहियां छा? दिमाग़ ख़राब थी। थोड़ो थोड़ो थधो थियो, थधो सही थधो कहिड़ो थधो? छा ते ॼण जा सियारो आहे, जनवरी आहे, थधो थी। भला हेठले वणे तो न आहे कपी आयो। हेठे तो छो ना? कतार हूंदे वणे जी उतो क्रॉस करे ईंदो आहे। वाह साईं वाह। असां कुछ चंद सवालात पुछण जी इजाज़त ॾियो, तव्हां चंद सवाल छो ॾियां सवाल? न करो तो छो? हवाला कर ॾिसे से कमदार कालू न तो कंदो मीटर चालू। कमदार कालू कंदो मीटर चालू? हां। वो बिल ही तू, वो बिल थी भरनो पवंदी। अरे बिल केड़ो? पानी टाइम ते ॾियणो पवंदो आहे, बसर खे खाद ॾियणी पवंदी आहे, इहो ई कम। हां जी। मां साईं तव्हां इहो पुछण चाहियां पियो त तव्हां माशाअल्लाह मिठल खान जा बि कमदार आहियो। हाणे मिठल खान जे हारनि सां तव्हांजो कहिड़ो रवैयो आहे? जेको तव्हां हाणे स्टूडियो में रवैयो कयो था हारनि सां बि इहो हूंदो आहे न? अब गाल ॿुध, जेको हारी टाइम ते फसल खे पाणी न ॾींदो त सम्झां थो कुके पवंदो, दसे पवंदो सभु वाई में। साईं ॻाल्हि त ॿुधो, मां ॿुधो आहे त हारी खणंदा 2 बोरियूं खाद जूं आहिनि त तव्हां लिखवाईंदा 5 बोरियूं। अरे तोखे ख़बर कहिड़ी? उहे बि त बेईमानी कंदा आहिनि। उहे वरी कहिड़ी बेईमानी कंदा आहिनि? वधि में वधि गाह कंदा हूंदा न बाबू के हिकिड़े जेको चुगल खोर हमरा ॿुधायो त फलाणो खमीसो जेको हारी तव्हांजो आहे उहो जेको आहे 7 बोरियूं खणी वियो, 6 बोरियूं न 1 बोरियूं तो गायब करे छॾी। पोइ इन्ही करे तव्हां माना 2 बोरियुनि जे बजाय 5 बोरियूं लिखंदा आहियो। इहो शक थियो आहे तॾहिं असां उन शक जो अज़ालो कंदा आहियूं। शक जो अज़ालो कंदा आहियो? जी। वाह साईं कमदार साहब वाह, चङो अज़ालो तव्हां ग़रीबनि जी रत पियो था, रत। जमींदार को आखिर ज़माने ख्याल में तव्हांजे घणी आहे। बस करे वेही रहो, घणो टंचर न करे थिए सघंदो। न त ईअं छितो चवां त मीटर कंदो सां चालू। छो भला नंढे लाइ छितो कुतो खाई वई छा? असां कमदार आहियूं, कमदार। लॻे थो कमदार खे नंढे लाइ छितो कुतो खाई हो। न बाक़ी केरु थियो? मां साईं मेज़बान आहियां ऐं प्रोग्राम हले थो नो टेंशन। पटको ॿधो, टेंशन में तव्हांजो पटको ई लही वियो आहे। नो टेंशन आहे? नो टेंशन आहे हिते, तूं को बि टेंशन न कर, खुली ॻाल्हाए। भली मिठल खान खे ॻाल्हाइणो त बि ॻाल्हाए। मिठल खान जो भला रवैयो कीअं आहे तव्हां सां? मिठल खान जो असां रवैयो जेको आहे न बाबा कार जेकॾहिं मुंहिंजो रवैयो सही न आहे त असांजो वरी पंहिंजो हार सां सही न आहे। माना यार जूं बाहियूं घोतारण को ईअं थींदी। कुछ रहम कंदा कयो, कुछ गरीबन ते रहम कंदा कयो। तू भी तो गरीब हां, तोखे भी तो सिर्फ कमदारी जी टीचर है हला। हां न बाप रे ने वर की है हल भला को हारन जे लाइ, को आवाम जे लाइ को पैगाम। आवाम जे लाइ जो पैगाम आहे त बाबा बीमारी काफ़ी अची वई आहे। हाणे वञी मस्जिद में दुआऊं घुरो, अल्लाह खां पनाह घुरो त इन बीमारी को सब बचूं, ये कमदार कालू भी बचे। मस का चंगी गाल कई आहे कमदार कालू। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु थियो पूरो। वरी मिलंदासीं ॿिए प्रोग्राम में। MP घोटकी स्टूडियो मां पंहिंजे मेज़बान फ़कीर इलाही बख़्श सामद खे ॾींदा इजाज़त।